वञल या उन्हनि वञा को हिकिड़ो बि कुराड़ो थिए त न उन्हीं खे तूं उफ़ बि न चइजांइ उन्हनि सां तूं सख़्ती साण बि न ॻाल्हाइजांइ उन्हीं खे कॾहिं तूं दड़को बि न ॾिजांइ बल्कि उन्हनि सां झीणो थी ॻाल्हाइजांइ करीम थी ॻाल्हाइजांइ नरम थी ॻाल्हाइजांइ अल्लाह सुब्हानो व तआला इरशाद फरमायो त तुंहिंजा माउ पीउ जॾहिं कुराड़ा थिया त हाणे उफ़ बि उन्हीं खे न चओ छो जो जॾहिं उहे जवान हुआ तूं बि नंढड़ो हुए तॾहिं तूं लाड कोड कंदे तूं बर्दाश्त कंदा हुआ तूं अकल कंदो हुए तूं बर्दाश्त कंदा हा तूं बेरुखियूं कंदो हुए अरदायूं कंदो हुए सभई बर्दाश्त करे वेंदा हा पर जॾहिं तूं पाण हाणे वॾो थियो आहे पंहिंजो बि औलाद थी वियो अथई तुंहिंजो अब्बा ऐं अम्मा जॾहिं कुराड़ा थी विया आहिनि कुवत मुदाफ़िअ त उन्हनि जो वजूद मां ख़त्म थी चुकी आहे हाणे तुंहिंजो तड़को त वॾी ॻाल्हि आहे पर तुंहिंजो उफ़ बि तुंहिंजे अब्बे अम्मा खां बर्दाश्त कोन थी सघंदो तंहिंजे करे पंहिंजी चीजल माउ खे राज़ी रखजांइ उन्हीं खे ख़ुशि कंदो अचिजांइ दुनिया रुसी वञे त रुसी वञे कावड़जी वञे त कावड़जी वञे पर चीजल माउ ऐं पंहिंजे बाबे साईं खे कावड़ाइजे न उन्हीं खे ॾुखाइजे न उन्हनि खे तूं राज़ी कजांइ ओ नौजवान तुंहिंजे मथां हक़ आहे इहो न सम्झजे त को मां डॉक्टर आहियां या त को मां मौलवी आहियां या को मां हाफ़िज़ आहियां या मां को सेठ आहियां तूं छा बि हुजे पर चीजल माउ जो शान तोखां घणो वॾो आहे तूं वरी बि उन्हीं जे क़दमनि में आहीं वरी बि उन्हनि जे क़दमनि में आई तोखे जन्नत मिलंदी तुंहिंजे क़दमनि मंझां तोखे जन्नत मिलंदी तोखे जन्नत जेका मिलणी आहे त अबे अम्मड़ जी चलजे क़दमनि मंझां तोखे जन्नत मिलणी आहे उन्हीं खे तूं राज़ी करे वठ उहो जो राज़ी थियो त अल्लाह बि राज़ी थियो त मदीने जो घोट बि राज़ी थी वियो नारे तकबीर अकबर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी दरबार आली अमीर शरीफ जमात अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत जानन जा सरदार यतीम जा यार उम्मत जा आधार गरीबन जा गमखार सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जलवा फरोज हुआ चौधारी साहबा इकराम रिदवानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन जलवा फरोज आए मुझा दोस्तों इस दौरान मानू ईंदा भी वया मुलाकातूं कंदा भी रहा अर्ज भी कंदा रहा पंहिंजो मकसद भी पूरो कंदा रहा इन दौरान अचानक हिकड़ी औरत अची वई जेका पूरी तरह बुरके जे अंदर महफूज हुई जिए जो इहा औरत मस्जिद नबवी जे दरवाजे ते पहुती आ मदीने जा घोट अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मस्मद मुबारक ता मथे उथी बीही रहिया अॻिते वधंदा वञनि पिया साहबी सॻोरा जाइ ॾींदा वञनि पिया उहा औरत जी जल भी आॾो अधी वञे पई हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे साम्हूं जॾहिं आई पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन्होंने औरत जेका बुरका पोश आहे उन्हें के भाकुर पातो आ ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अखियुनि मंझां लुड़क चारी लगा पिया हुआ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन भाकुर में वठी आया पंहिंजी मसनद मुबारक ते जॾहिं आंदाऊं पंहिंजे कुल्हनि तां मुज़म्मिल वारी चादर मुबारक लाथाऊं हेठि विछाए करे उन माई खे पिया फरमाई त अम्मा इन चादर ते वेह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज गुण अखड़ियन सजन पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जो बस न कन संसी सिक फिरन सात लोक ॾिठे न लहे अज पुण चिकियम चा मुखे वयन वेड़ी चल जा सूरल अची सो मेरा अंदर कई ओ ताक मारुन जे फिराक हद
मुंहिंजा कपिया अभी करीम अलैहिस्सलाम जन पंहिंजी चादर मुबारक ते उन खुश नसीब औरत के बेहारियो वा अलैहिस्सलाम जन उन्हीं जे आडो दुनिया बैठा जीअं पाण नमाज में अतहियात वारी सूरत में बेहद आहिनि हथ कोडन जे मथां आहिनि अते कंठ कयो कन लगायो वेठा आहिनि उन औरत कुछ ॻाल्हायो वा हुज़ूर अलैहिस्सलाम जन कुछ ॿुधो वा वरी महबूब करीम ॻाल्हाइनि पिया औरत ॿुधे पई साबी सगोरा परे हटी विया कचहरी करण खां बाद औरत उथी आ हुज़ूर पुरनूर अलैहिस्सलाम जन उथी पया उन सां गॾु ॿाहिरि हली आया अखियुनि मंझां लुड़क जारी लॻा पिया हुआ हता के मदीने पाक जे शहर खां बि ॿाहिरि निकिरी आया पंहिंजी चादर मुबारक तोहफ़े में ॾिनो ॿियो जेको कुझु ॾोकड़ पैसो मौजूद हो उहो बि तोहफ़े में ॾिनो उहा माई हलंदी रही पाण करीम अलैहिस्सलाम जन उन्हीं के ॾिसंदा रहिया रोईंदा रहिया जॾहिं नज़र तां ग़ाइब थी तॾहिं वापसि पोइते मोटिया साहबन सगोरन अर्ज़ कयो इब्लाही केर खुश नसीब औरत का जन्नत जी हूर आहे का ॿी चीज़ एॾो वॾो एहतराम उन्हीं सां थी रहियो हो अॻ में त कॾहिं उन्हीं खे असां को न ॾिठो हबीबन करीम अलैहिस्सलाम जिन रोई करे इरशाद फरमायो ओ मुंहिंजा साथियो ही मुझे खीर प्यारण वारी दाई अम्मा हलीमा साहिण आहे सुभान अल्लाह छोड़न को ठकान गया ही मुझी अम्मा साहिण जे मूंखे छाती जो खीर प्यारियो हो 2 साल जी मुझी पालनाई परवरिश कई ही उहा हलीमा साहिण आहे साहबिन सगोरन जन अम्मा हलीमा जो नालो ॿुधो उन जो दिलियूं टुटी पियूं रोइनि पिया त ही रिज़ाई जेका खीर प्यारण वारी मां आहे त मदीने जा खोट शहंशाह दो जहां लोलाक जी ताज जा धणी जंहिंजे दरबार जो अदब अल्लाह सेखारे त मुझे मुस्तफा जे साम्हूं वेहो त पंहिंजो आवाज़ भी बुलंद न कयो ऐं जॾहिं हलो त मुझे यार जे आॾो भी न हलिजो जी दरबार जो अदब सेखारे उहे महबूब अलैहिस्सलाम पंहिंजी खीर प्यारण वारी माउ जो एतिरो अदब करे रहिया आहिनि जो पंहिंजी चादर मुज़म्मिल वारी लाहे हेठा विछाए उन्हीं जे मथां उनखे वेहारनि था अदब सां उनजो आॾो वेहनि था दुआऊं करनि वठनि था उनखे अलविदा करण जे लाइ सॼो शहर भर जो किरास करे विया आहिनि अलविदा करे वापस मोटिया सहाबी सगोरा रोइनि पिया ते रिज़ाई मां जो हक़ ऐं चई जन मां ॾियो उन जो छा हक़ अकबर ने मुजाहिद हक मुजाहिद हक सरगोजा सजा इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा इरशाद फरमाइंदा पर फरमाइंदा कि मुकमान हुजूर अलैहिस्सलाम जन खां उठो पाण अलैहिस्सलाम फरमाइन पिया मा मिन बलदिन यनजुरु इला वालिदै नज़रतन रहमा को भी बच्चो नेकोकार फरमान बरदार पंहिंजे अब्बे अम्मा जे तरफ पी जे तरफ ॾिसे या माउ जे तरफ ॾिसे पर ॾिसे कीअं नज़रतन रहमा रहमत ऐं मोहब्बत वारे निगाह सां ॾिसे कावड़ सां न कुरड़ियूं अखियूं करे बल्कि मोहब्बत सां प्यार सां रहमत सां पंहिंजे अब्बे जे तरफ ॾिसे अम्मा जो दीदार करे हुजूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो इल्ला कतबल्लाहु लहू बिकुल्लि नज़रतिन हज्जतन मबरूर त अल्लाह तबारक व तआला हिक हिक नज़र जे बदले में उन औलाद जे लाइ
एक मबरूर हज जो सवाब लिखराए छड़ी दो। अब जा रहे हैं कबूल कर सदको मबरूर हज तम मबरूर मबरूर हज के चयो मबरूर हज हिया जे हज अदा करण सा अल्लाह तबारक